ओम शांति। जेॾीमहिल पहिरीं करे 7/5/2023 अॼु अव्यक्त बापदादा जो रिवाइज़ 26/11/94। परमात्म पालना परिवर्तन शक्ति जो प्रत्यक्ष स्वरूप सहज योगी जीवन। अॼु बापदादा हर हिक ॿार जे मस्तक ते विशेष श्रेष्ठ भाग्य जी 3 लकीरूं ॾिसनि था। सर्व ॿारनि जो भाग्य त सदा सर्वश्रेष्ठ आहे ही, लेकिन अॼु विशेष 3 लकीरूं चमकनि थियूं। हिकु आहे परमात्मा पालना जे भाग्य जी लकीर, ॿी आहे बेहद जे ऊच ते ऊच पढ़ाई जे भाग्य जी लकीर, टी आहे श्रेष्ठ मत प्राप्त थियण जे भाग्य जी लकीर। चाहे लौकिक चाहे अलौकिक, हर हिक खे हिन जीवन में 3 प्राप्ति थींदियूं आहिनि। पालना भी मिलदी आहे, पढ़ाई भी मिलदी आहे, मत भी मिलदी आहे। हिन टिनी द्वारा ही हर आत्मा पंहिंजी वर्तमान ऐं भविष्य ठाहिण जे निमित्त थींदी आहे। तव्हां सभी श्रेष्ठ आत्माउनि खे कंहिंजी पालना मिलदी आहे। परमात्मा पालना जे अंदर हर सेकेंड पलो था न। जीअं परम आत्मा ऊंची ते ऊंचो, त परमात्मा जी पालना भी केतिरी श्रेष्ठ आहे। ऐं हिन परमात्मा पालना जे पात्र केरु ठहिनि ऐं केतिरा ठहिनि, सॼे विश्व जी आत्माऊं बाप चईंदियूं आहिनि, लेकिन पालना पढ़ाई जे पात्र न ठहींदियूं आहिनि। तव्हां केतिरी थोरी सी आत्माऊं हिन भाग्य जे पात्र ठहींदा आहियो न। सॼे कल्प में यही थोरो सो समय परमात्मा पालना मिलदी आहे न। दैवी पालना, मानव पालना त इहे त अनेक जन्म मिलदी आहे, लेकिन इहा आहे श्रेष्ठ पालना, हाणे न त कॾहिं न मिलदी आहे। ये बाबा जी असांखे जेकी श्रेष्ठ पालना मिले थी, हाणे न त कॾहिं बि न मिलदी। अहिड़ो श्रेष्ठ भाग्य जी श्रेष्ठ लकीर सदा पंहिंजे मस्तक ते चमकते हुए अनुभव कंदा आहियो। कोई भी प्राप्ति सदा करण चाहींदा आहियो या कॾहिं कॾहिं करण चाहींदा आहियो। कोई भी प्राप्ति सदा करण चाहींदा आहियो या कॾहिं कॾहिं करण चाहींदा आहियो। त प्राप्ति जो पुरुषार्थ भी सदा खपे या कॾहिं कॾहिं खपे। सदा तीव्र पुरुषार्थी या कॾहिं साधारण, कॾहिं तीव्र। प्रैक्टिकल में छा आहे? सदा तीव्र पुरुषार्थी आहियो या कॾहिं कहिड़ा पुरुषार्थी आहियो। सदा तीव्र पुरुषार्थी खपे। चाहना ऐं प्रैक्टिकल में अंतर थी वेंदो आहे न। सोचदा त ॾाढा आहियो, लेकिन स्मृति में घटि रखंदा आहियो। सोचण स्वरूप ठहींदा आहियो या स्मृति स्वरूप ठहींदा आहियो। स्मृति स्वरूप ठहण वारा आहियो न, त हिकु ॻाल्हि भी स्मृति में रखो कि अमृत वेलो असांखे उथाइण वारो केरु? बाप जो प्यार उठाईंदो आहे न। ॾींहं जो आरंभ केतिरो श्रेष्ठ आहे न, ऐं बाप स्वयं मिलन मनाइण लाइ सॾु कंदा आहिनि, रूह रिहान कंदा आहिनि, शक्तियूं भरदा आहिनि। त सॼे ॾींहं जो आदि केतिरो श्रेष्ठ आहे न। बाप जी मोहब्बत सां उथंदा आहियो कि कॾहिं कॾहिं मजबूरी सां भी उथंदा आहियो। यथार्थ त मोहब्बत जा गीत तव्हांखे उठाईंदा आहिनि। अमृत वेले सां बाप केतिरो स्नेह सां सॾु कंदो आहे न, उठाईंदो आहे, मीठे ॿार, प्यारा ॿार अचो। बाबा केतिरो स्नेह सां सॾु कंदा आहिनि, मुंहिंजा मिठा ॿार, प्यारा ॿार अचो। त जंहिंजो आदि एतिरो श्रेष्ठ आहे, त मध्य ऐं अंत छा हूंदो? श्रेष्ठ ई हूंदो न। बाप दादा ॾिसनि पिया कि केतिरो पालना जो भाग्य वर्तमान समय ॿारनि खे प्राप्त आहे न। जेतिरो प्राप्त आहे ओतिरो फ़ाइदो उठाईंदा आहियो। स्वप्न में भी संकल्प मात्र न हुयो कि असांजो माता पिता स्वयं शिव ब्रह्मा मां ठहींदो। एतिरो भाग्य जे पात्र असां ठहींदासीं, सोचण खां ॿाहिरि हुयो न। लेकिन केतिरो सहज बाप जे प्यार जी पालना जो प्रैक्टिकल स्वरूप ई आहे।
सहज योगी जीवन जैसा प्यार हूंदो आहे न, हुनजे लाइ मुश्किल परिस्थितियूं या मुश्किल कोई भी ॻाल्हि ॾिठी ॿुधी न हूंदी। त बाप जी मुश्किल खे सहज ठाहे ॾींदो आहे, सदा सहज आहे न। त सदा ही पुरुषार्थ जी गति तीव्र हुजणी खपे। अॼु ॾाढो सुठो पुरुषार्थ आहे, कल्ह थोरो परसेंटेज घटि थी वई, तो शायद सहज पुरुषार्थ सहज चईंदासीं, सदा मुश्किल के ठाहींदो आहे, स्वयं ही ठाहींदा आहियूं न। कारण छा हूंदो, सोचण जी त आदत आहे, लेकिन स्मृति स्वरूप संस्कार कॾहिं इमर्ज रखंदा आहियूं, कॾहिं मर्ज रखंदा आहियूं। सदा यादि रखो, मां बाबा जो ॿार आहियां, छो जी स्मृति स्वरूप समृद्धि स्वरूप न, सोचण ये समृद्धि स्वरूप न, स्मृति समृद्धि आहे। स्मृति अचणी खपे, सिर्फ़ सोचण न, इमर्ज रूप में। स्मृति में छो ईंदा आहे, असांजे बादशाह बाबा आहे, बसि इहे त यादि रखणो ऐं यादि बि रखणो ऐं इमर्ज रूप में आदत सां मजबूर थी वेंदा आहिनि। छा अगरि मजबूत न त मजबूर थी वेंदा आहिनि। जाते मजबूती आहे हुते मजबूरी न आहे। हाणे ओरिजिनल आदत विस्मृति जी न आहे, आदि में स्मृति स्वरूप प्रारब्ध प्राप्त करण वारा देवता आहियो न। योग लगाइण जो पुरुषार्थ न कंदा आहियूं, लेकिन उते सदा ही स्मृति स्वरूप जी प्रारब्ध प्राप्त हूंदी आहे। उते असांखे सदा यादि रहंदो आहे न, मां आत्मा आहियां। ऐं असांजा जेका बि दैवी संस्कार आहिनि उहे सदा स्मृति में रहंदा आहिनि, उहे नेचुरल इमर्ज थींदा वेंदा आहिनि। त आदि में भी स्मृति स्वरूप जो प्रत्यक्ष जीवन आहे ऐं अनादि आत्मा जॾहिं तव्हां परम धाम खां आहियो त बाप विशेष आत्मा जो स्वत संस्कार स्वत ही स्मृति स्वरूप जा हुया न। त अनादि परम धाम में भी असां स्मृति स्वरूप, पोइ देवात्मा ठाहींदासीं त बि स्मृति स्वरूप, त अंत जे संगम में भी स्मृति स्वरूप ठाहींदव न। त अनादि आदि ऐं अंत टई ही काल स्मृति स्वरूप आहे न। विस्मृति त विच में आई, त आदि अनादि स्वरूप सहज हुजणो खपे या मध्य स्वरूप सहज हुजणो खपे। असांजो आदि ऐं अनादि स्वरूप सहज हुजणो खपे या मध्य। सोचदा आहियो कि मां आत्मा आहियां, लेकिन स्मृति स्वरूप थी हलण ॻाल्हाइण ॾिसण हुनमें अंतर पइजी वेंदो। असां सोचदा आहियूं मां आत्मा आहियां, लेकिन यथार्थ इमर्ज रूप में जीअं असांखे पंहिंजो शरीर नज़र ईंदो आहे, आत्मा जी स्मृति, भले आत्मा नज़र न अचे लेकिन शरीर खां न्यारी मां हिकु लाइट हिन शरीर सां ॻाल्हायां थी, हिन शरीर सां ॾिसां थी। ये स्मृति इमर्ज रूप में रहणी खपे। त ये स्मृति रखो कि असां परमात्मा पालना जी अधिकारी आत्मा आहियूं। बाप दादा चार्ट चेक कंदा आहिनि त लकीर कॾहिं ऊची कॾहिं नीची थी वेंदी आहे, कॾहिं कोई दाग हूंदो आहे, कॾहिं जीवन जे कागज़ में दाग न भी हुजे, कॾहिं जीवन जे कागज़ में दाग न भी हुजे ऐं कोई समय दाग ही दाग, हिन हिक पुठियां ॿियो जे पुठियां टियों दाग ही दाग नज़र ईंदो। छो हिकु त ग़लती थी वेंदी आहे, लेकिन ग़लती खां पोइ हुन ग़लती खे सोचदा आहियूं, छो छा कीअं ईअं न, कई रूपनि सां ॻाल्हि खे छॾंदा न आहियूं। ॻाल्हि तव्हांखे छॾे करे हली वेंदी आहे, लेकिन तव्हां ॻाल्हि खे छॾंदा न आहियो। जेतिरो समय सोचण स्वरूप ठहींदा आहे, यथार्थ स्मृति स्वरूप न ठहींदा आहियो, त दाग जे मथां दाग लॻंदो वेंदो आहे। पेपर जो टाइम घटि हूंदो आहे, लेकिन व्यर्थ सोचण जो समय हुजण जे थियण जे कारण पेपर जो टाइम वधी वेंदो आहे। सेकेंड पूरो थियो ऐं निर्विकल्प स्थिति थी वञे।
सेकंड पूरो थियो, निर्विकल्प स्थिति थी वञे। ये संस्कार मर्ज करो, निर्विकल्प ठहण ईंदो आहे न, पंहिंजे श्रेष्ठ भाग्य की स्मृति में लाए करे सदा हर्षित रहणो। असांजी केतिरो श्रेष्ठ भाग्य आहे कि असांखे स्वयं श्री बाप ब्रह्मा मां जी पालना मिले थी ऐं असां सत्य में ऊच पद पाइण वारा आहियूं। इन भाग्य के स्मृति में लाए करे सदा हर्षित रहो। पंहिंजे परमात्मा पालना खे सदा बार बार स्मृति में लायो। ॿुधण बि ईंदो आहे, सोचण बि ईंदो आहे, लेकिन फर्क़ छा थी वेंदो आहे? बाप दादा ॿारनि जो खेल ॾिसंदा रहंदा आहिनि, सॼे ॾींहं में छा छा खेल कंदा रहंदा आहिनि। ये राति जो चेक कंदा आहियो न, माया जी खिलौना ॾाढा आकर्षण वारा हूंदा आहिनि, त हुन खिलौननि सां खेॾण लॻी वेंदा आहिनि। पहिरियों त ॾाढो प्यार सां माया खेल कराईंदी आहे, खेल कराईंदे कराईंदे जॾहिं हार खिलाईंदी आहे तॾहिं होश ईंदो आहे। मेजोरिटी में हिकु विशेष शक्ति जी कमी रहिजी वेंदी आहे। कॾहिं ॾाढा सुठा हलंदा आहिनि, कॾहिं हलंदा आहिनि, कॾहिं उड़ंदा आहिनि। अॻियां उड़ंदा हुयो लेकिन पोइ हेठि छो ईंदा? अॻियां वधंदा आहियो पोइ हेठि छो ईंदा? इन जो विशेष कारण छा आहे? परिवर्तन शक्ति जी कमज़ोरी। अॻियां वधंदा आहियो लेकिन हेठि छो ईंदा आहियो? हिन जो विशेष कारण आहे परिवर्तन शक्ति जी कमज़ोरी। समझदा भी आहियो कि यथार्थ न आहे, लेकिन परिवर्तन थियण जी कमी थी वेंदी आहे। ब्रह्मण जीवन में परिवर्तन में अची वञो। ब्रह्मण जीवन में परिवर्तन में अची विया आहियो न। ब्रह्मण जीवन में हाणे कोई चए कि मां ब्रह्मण आहियां, सभई पंहिंजे खे बीके लिखंदा आहियो न, असां ब्रह्मण आहियूं, ये समझदा आहियो न। ब्रह्मण जीवन में जो परीक्षाएं ईंदियूं आहिनि हुनमें परिवर्तन करण जी शक्ति आवश्यक आहे न। बाबा चवनि था आवश्यक हूंदी आहे। जॾहिं व्यर्थ संकल्प हलंदा आहिनि त समझदा बि आहियूं कि इहे व्यर्थ आहे, लेकिन व्यर्थ संकल्पन जो बहाव एतिरो तेज हूंदो आहे जो पंहिंजी तरफ़ खींचदो आहे। जीअं नदी जो सागर, नदी खे व सागर जो ॾाढो, नदी जो या सागर जो ॾाढो फोर्स हूंदो आहे त केतिरो बि पंहिंजे खे रोकण जी कोशिश कंदा आहिनि, लेकिन त बि वहींदा ई वेंदा आहिनि। समझदा बि आहिनि, सोचदा बि आहिनि कि ठीकु न आहे, न नुक़सान आहे, पोइ बि बहाव में बहिजी वञण जो कारण छा आहे? परिवर्तन शक्ति जी कमी आहे। पहिरियों विशेष परिवर्तन आहे स्वरूप जो परिवर्तन। मां शरीर न आहियां, मां आत्मा आहियां। पहिरियों विशेष परिवर्तन जो स्वरूप कहिड़ो? छा परिवर्तन करणो आहे? पंहिंजे स्वरूप जो परिवर्तन करणो आहे। मां शरीर न आहियां, मां आत्मा आहियां। ये स्वरूप जो परिवर्तन, ये आदि परिवर्तन आहे। हिन में भी चेक करो जो त जॾहिं देहभान जो फोर्स हूंदो आहे त आत्म अभिमानी जे स्वरूप में टिकी सघंदा आहे या बहिजी वेंदा आहे। अगर सेकंड में परिवर्तन शक्ति कम में अची वञे त समय संकल्प बची वेंदा न, वेस्ट खां बेस्ट जमा थी वेंदो। पहिरियों परिवर्तन शक्ति आहे स्वरूप जो परिवर्तन, स्वभाव जो परिवर्तन। पुराणो स्वभाव पुरुषार्थ जीवन में धोखो ॾींदा आहिनि, धोखो ॾींदो आहे। समझदा बि आहियो कि मुंहिंजो स्वभाव यथार्थ न आहे ऐं ये स्वभाव समय प्रति समय धोखो बि ॾींदो आहे, इहे बि समझदा आहियो, लेकिन पोइ बि स्वभाव जे वश थी वेंदा आहे। पोइ पंहिंजे बचाव जे लाइ चवंदा आहियो कि मुंहिंजो भाव अहिड़ो न हुयो, मुंहिंजो स्वभाव अहिड़ो आहे, मां चाहींदो आहियां, चाहींदी न आहियां, मां चाहींदो या चाहींदी न आहियां, लेकिन मुंहिंजो स्वभाव ई अहिड़ो आहे। ईअं पंहिंजे पाण खे बचाईंदा आहिनि। ब्रह्मन सही आहियो त जन्म बदिली थी वियो, संबंध बदिली थी वियो, माँ बाप बदिली थी वियो, परिवर्तन बदलजी वियो, परिवार बदलजी वियो। ब्रह्मन ठहियासीं त संबंध बदलियो, माँ बाप बदलिया, परिवार बदलियो, लेकिन स्वभाव न बदलियो। पोइ रॉयल शब्द में चवंदा आहिनि मुंहिंजी नेचर आहे। त पहिरीं कमज़ोरी
स्वरूप जो परिवर्तन ॿियो स्वभाव जो परिवर्तन थियो आहे संकल्प जो परिवर्तन। त पहिरियों कमजोरी स्वरूप तेरी कमजोरी असांजो तो स्वरूप के परिवर्तन न कने स्वरूप के परिवर्तन न कयो स्वभाव के परिवर्तन न कयो तो संकल्प के परिवर्तन न कयो। फिर सेकंड में व्यर्थ के समृद्ध में परिवर्तन करो। कई समझदा आहिनि बस अधु घंटे जो तूफान हुयो अधु घंटो 15 मिनट हलियो लेकिन अधु घंटो व 15 मिनट जी कमजोरी संस्कार ठाहे छॾंदी आहिनि। जीअं शरीर में अगर कोई बार बार कमजोरी थींदी आहे त सदा जे लाइ कमजोर ठही वेंदा आहिनि। त 15 मिनट कोई घटि ॻाल्हि थोरी आहे। संगम युग जो हिकु हिकु सेकेंड वर्ष जे समान। त ईअं अलबेला न ठहो बस थोरो ई हलियो लेकिन गवायो केतिरो। जॾहिं कदम में कदम चईंदा आहिनि त 15 मिनट में केतिरा कदम उठाया हूंदा केतिरा कदम गवाया हूंदा न। जमा में त हिसाब सुठो रखंदा आहियो लेकिन कदम में कदम जमा थी वियो लेकिन गवाइण में जो भी हिसाब रखो त न चाहींदे भी संस्कार खींचदा आहिनि। त भी ॻाल्हि बार बार थींदी आहे जो ॻाल्हि बार बार थींदी आहे वो संस्कार रूप में ठही वेंदी आहे। त ध्यान ई न ॾियो व्यर्थ संकल्प की सत्संग आदत थी वेंदी पोइ संस्कार ठही वेंदो। ध्यान न ॾियण जो कोई ईंदी न। त संकल्प परिवर्तन करणो सिर्फ सोचदा न रहो करणो न खपे कि छा करा न सोचो करे करे दिखायो। चईंदा आहियो बीपी के बिंदी लॻायो हिक ॿ के ज्ञान ॾींदा आहियो न। कोई अची करे ॻाल्हि कंदो त चईंदा ठीकु आहे बिंदी लॻायो लेकिन स्वयं बिंदी लॻाईंदा आहियो। बिंदी लॻाइण लाइ कहिड़ी शक्ति खपे परिवर्तन शक्ति खपे। नेगेटिव के पॉजिटिव में परिवर्तन शक्ति वारो सदा ही निर्मल ऐं निर्माण जो हूंदो आहे। जीअं पहिरियों बि बाप दादा ॿुधाईंदा कि मोल्ड थियण वारा ई रियल गोल्ड आहे। रियल गोल्ड जी निशानी आहे कि वो मोल्ड जल्दी थी वेंदो। जो आत्मा रियल गोल्ड हूंदी न वो पंहिंजे संस्कारनि स्वभाव खे बाबा जी श्रीमत अनुसार जल्दी मोल्ड करे छॾंदी। त चेक करो कि परिवर्तन शक्ति समय ते कम में ईंदी आहे या समय बीती वञण खां पोइ सोचदा ई रहंदा आहियो। त परिवर्तन शक्ति खे वधाइणो आहे। जंहिंमें परिवर्तन शक्ति आहे वो सभिनि जो प्यारो ठही वेंदो आहे न। विचारनि में भी सहज रहंदो अॻियां वधदे सेवा में रहंदा आहियो न। जंहिंमें परिवर्तन शक्ति हूंदी आहे वो सभिनि जो प्यारो भी ठही वेंदो आहे। विचारनि में भी सहज हूंदो आहे न। अॻियां वधदे सेवा में रहंदा आहियो न। सेवा में भी विघ्न रूप छा थींदो मुंहिंजो वीचार मुंहिंजो प्लान मुंहिंजी सेवा एतिरी सुठी हूंदे हुए भी मूंखे छो न मुंहिंजो छो न मने। त उनखे रियल गोल्ड चईंदासीं मुंहिंजोपन अची वियो न। मुंहिंजोपन अचण अर्थात अलॉय मिक्स कयूं। जॾहिं रियल गोल्ड में अलॉय मिक्स थी वेंदो त उहो रियल रहंदो आहे। उनखे उनजो मूल्य रहंदो केतिरो फर्क पइजी वेंदो न। त समय ऐं वायुमंडल खे परखी करे बाबा जी श्रीमत अनुसार खुद खे परिवर्तन करणो आहे। इन जी आवश्यकता है। बाबा चवंदा मोटी मोटी ॻाल्हियुनि में परिवर्तन करण तो सहज आहे लेकिन हर परिस्थिति में हर संबंध संपर्क में समय और वायुमंडल के सम्झी करे स्वयं के परिवर्तन करणो आहे। इहे ही असां नंबर 1 ठाहींदा। इहे न सोचो फलानो भी समझे न इहे भी त परिवर्तन करे न सिर्फ मां ही परिवर्तन करा छा जो ते सो अर्जुन। बाबा तक की शिक्षाएं ॻाल्हाइनि वो बाबा चवंदा जो ते सो अर्जुन। हिन में अगर पंहिंजे पाण खे परिवर्तन कयो त ये परिवर्तन ही विजय जी निशानी थी वेंदी आहे।
समझो। अच्छा, चारों ओर भी सदा स्मृति स्वरूप आत्मा है। सदा सेकंड में परिवर्तन शक्ति द्वारा स्व परिवर्तन करने वाली श्रेष्ठ आत्मा है। सदा सेकंड में परिवर्तन शक्ति द्वारा स्व परिवर्तन करने वाली श्रेष्ठ आत्मा है। सदा सहज योगी अनुभव करने वाली अनुभवी आत्माएं की सदा बाप के समीप समान ठहरने से उमंग उत्साह में रहने वाली सर्व आत्माएं की बाप दादा जो याद प्यार और नमस्ते। टीचर्स सर, सभी टीचर्स के सदा ज्ञान स्वरूप स्मृति स्वरूप, सभी टीचर्स तो सदा ज्ञान स्वरूप स्मृति स्वरूप आए। शुद्धि बाप शिक्षक थी करी ने त बाप समान निमित्त शिक्षक आयो न। बाप जीअं न आयो लेकिन निमित्त शिक्षक आयो। त टीचर जी विशेषता निमित्त भाव निर्माण भाव। सफल टीचर वही थींदो आहे जंहिंजो निर्मल स्वभाव हुजे। हाणे निर्मल स्वभाव जे मथां विशेष अंडरलाइन करो। बाबा जी तव्हांखे विशेष निर्मल स्वभाव जीवन में धारण करण लाइ अंडरलाइन करण लाइ चवनि था। कुछ भी थी वञे लेकिन पंहिंजो स्वभाव सदा निर्मल रहे। यही निर्मल स्वभाव निर्माणता जी निशानी है। तो अंडरलाइन करो निर्मल स्वभाव, बिल्कुल ही शीतल। शीतला जो गायन शीतला देवी है तो बाबा जी शीतला देवी नंबर 1 जिसको केर पूरे यज्ञ में कितने टीचर्स है तो सभी नंबर 1 शीतला देवी है ना। बाबा जी सब नंबर 1 है तभी नंबर 1 थी वेंदा। त निर्मल स्वभाव अर्थात शीतल स्वभाव। ॻाल्हि जोश दिखाइण वारी हुजे लेकिन तव्हां निर्मल थी करे चईंदव, निर्मल हूंदव तॾहिं चईंदासीं सफल टीचर। छोकी टीचर खे त सब प्रकार जो ज्ञान है न। असांजे लाइ त कोई नई ॻाल्हि कोन्हे फलानो कहिड़ो आहे छा आहे छा न ॻाल्हि ईअं थी। असांजे लाइ त जो ॻाल्हि अचे सब उत्तर असांजी बुद्धि में हुजणो खपे। ओड़ो स्वरूप असां तुरंत धारण करे सघूं तॾहिं असां सदा निर्मल रही सघंदासीं। तॾहिं सदा असां शीतल रही सघंदासीं। तॾहिं असां सफल टीचर कहलाए सघंदासीं। त बाप दादा पोइ बि अंडरलाइन कराइनि था किथे निर्मल स्वभाव। सभिनि जो स्वभाव निर्मल स्वभाव केतिरो आहे उहो चेक करणो आहे। सम्झो। अच्छा, प्रश्न सभिनि खां वॾो खजानो कहिड़ो आहे जंहिंसां ही ज्ञान और योग जी परख थी सघंदी आहे? उत्तर आहे सभिनि खां वॾो खजानो आहे ख़ुशी। चाहे केतिरो बि ज्ञान हुजे योग हुजे लेकिन ख़ुशी जी प्राप्ति न आहे त ज्ञान ठीक न आहे। कोई भी परिस्थिति अची वञे खुशी गायब न थे। अविनाशी बाप जो अविनाशी खजानो मिलियो इन करे खुशी कॾहिं गायब न थी सकती है। त असां ज्ञानी योगी आत्मा हुनजी निशानी छा आहे? ख़ुशी। योग लगाएंगे लेकिन खुशी न आए त योग ठीक न आहे। असांजी खुशी ॾिसी करे ॿिया असांखां पुछनि कि तव्हांखे छा मिलियो। यही ज्ञान और योग जी प्रत्यक्षता जो साधन आहे। ॿियो प्रश्न के लग्न जे आधार सां विघ्न जी समाप्ति स्वतः थी वेंदी आहे। हिकु बाप ॿियो न कोई। हिन लग्न में मग्न रहो त विघ्न टिकी न सघे न। विघ्न आए त लग्न न आए। विघ्न भल अचे लेकिन उनजो प्रभाव न पए। जॾहिं स्वयं प्रभावशाली आत्मा ठही वेंदो त कंहिंजो बि प्रभाव न पइजी सघंदो। जे सूर्य खे केतिरो बि छिपायो त छिपी न सघंदो, सदा चमकंदो रहंदो न। ईअं ई प्रभावशाली आत्मा खे कोई जो भी प्रभाव पंहिंजी तरह खींचे न सघंदो आहे। उहा सदा हिकु बाप ॿियो न कोई हिन ई लग्न में मग्न रहण वारा हूंदा।
यही विशेष संगम युग जो अनुभव आना वरदान स्नेह जी लिफ्ट द्वारा उड़ती कला जो अनुभव करण वाला अविनाशी स्नेही था। मेहनत सा मुक्त थियण जे लाइ बाप जा स्नेही था। ये अविनाशी स्नेह ही अविनाशी लिफ्ट ठही उड़ती कला जो अनुभव कराएंगे। लेकिन यदि स्नेह में अलबेलोपन आ त बाप सा करंट न मिलती है, लिफ्ट कम न कंदी है। त बाप सा करंट वठण जो साधन छा आहे? आप सुत स्नेह, तॾहिं असां उड़ी सघंदा आहियूं। लिफ्ट कम कंदी, जीअं लाइट बंदि थींदी आहे, कनेक्शन खत्म थियण सां लिफ्ट द्वारा सुख जी अनुभूति न करे सघंदा आहियूं न। ईअं ई स्नेह कट त मेहनत जो अनुभव थींदो आहे। इन करे अविनाशी स्नेही था। स्लोगन शुभ संकल्प ऐं दिव्य बुद्धि जे यंत्र द्वारा तीव्र गति जी उड़ान भरदा रहो। शुभ संकल्प करो, मां आत्मा बाबा जो ॿार, हाणे मां बाबा खे याद थी करा। बुद्धि द्वारा परे परम धाम में पहुची वञो। बाबा को कोई भी शक्ति जो अनुभव करो और विश्व में सर्व आत्माओं के पहुंचाईंदा रहो। शुभ संकल्प करो, हाणे मां बाबा खे याद थी करा, मूंखे संस्कार परिवर्तन करणो, मूंखे जो भी मां सेवा करा थी हिन में मां सफलता प्राप्त करा, निर्विघ्न आहियां। बुद्धि द्वारा हुन शक्ति गुण हुन समझ के कैच करे अनुभव करो, धारण करो, तो जीवन में सदा उड़दा रहेगा। ओम शांति।